सिलसिलो जारी है। वहाँ के मटियारी का ख़बर ॾींदा हलूं त मटियारी में सिंध बार काउंसिल पारां मटियारी डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन जूं सालानो 2020 जूं चूंडूं 25 जनवरी ते कराइण जो ऐलान नोटिफिकेशन जारी करे छॾियो, जॾहिं त रिटर्निंग ऑफिसर एडिशनल सेशन जज मटियारी खे मुक़ररु कयो वियो आहे, जंहिं में सीनियर तौरु जूनियर वकीलनि पारां उम्मीदवारनि फार्म वठण जो सिलसिलो शुरू थी वियो, जंहिं में ज़िले मटियारी जे नौजवान वकील बिरादरीन सां गॾु सीनियर वकीलनि पिणु फार्म वसूल कया, जंहिं में सैद अली अकबर, शाह असलम मेमण, ज़ीशान चांडियो, बादल गाहोटी, इमदाद मेमण, मैडम शहीदा नाज़, मैडम मुमताज़, कुर्बान भुट्टो समेत केतिरा नई वकील बिरादरी फार्म वसूल कया, जॾहिं त मटियारी हाला सैदाबाद समेत केतिरा नई वकील बिरादरी पारां नॉमिनेशन फार्म वसूल कया। ॿिए पासे डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन में शेड्यूल जारी थियण खां पोइ तमामु घणी गहमा गहमी केतिरा नए वकील बिरादरी पारां राब्तनि जो सिलसिलो शुरू थी वियो, जॾहिं त सालाने चूंड में कामयाबी माणण लाइ मुख़्तलिफ़ वकीलनि बिरादरीनि पारां पुरउमीद, जॾहिं त मुख़्तलिफ़ वकीलनि जो चवणु आहे त चूंड में कामयाबी माणे बार जे मसइलनि खे हल कंदासीं। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।